दोस्तों अस्सलाम वालेकुम। पन्नो आकिल जी तारीख़ में पहिरियों भेरो मिलाद मुस्तफ़ा कमेटी तालका पन्नो आकिल जो चेयरमैन नात खान हाजी खान मोहम्मद चाचड़ जन पन्नो आकिल जी तारीख़ में पहिरियों भेरो सरकारी सतह ते मिलाद मुस्तफ़ा जो एक आलीशान प्रोग्राम सरकारी सतह ते मंजूर करायो अल्हम्दुलिल्लाह, जंहिंमें भरपूर तावन SDM पन्नो आकिल मौलादाद खान दुरानी साहब, TMO पन्नो आकिल सिजात हुसैन सिबाट साहब ऐं मुख्तियारकार पन्नो आकिल शाहनवाज़ खान चारण साहब जन कयो अल्हम्दुलिल्लाह, जंहिंमें ख़ासि किताब हज़रत अल्लामा मौलाना मौलवी मोहम्मद हसन चाचड़ साहब ऐं ख़ासि किताब हज़रत अल्लामा मौलाना हरदिल अज़ीज़ महबूब अली सातो साहब ऐं एज़ाज़ी खिताब हज़रत अल्लामा मौलाना कारी जान मोहम्मद इंदड़ साहब ऐं तिलावत पाक कारी नाइब अली इंदड़ साहब जन करण फरमाई। हिन प्रोग्राम में सिजात हुसैन सिमार TMO पन्नो आकिल जो चवणु हुयो त इंशाअल्लाह ही प्रोग्राम हर साल ते पन्नो आकिल में इंशाअल्लाह जोश जज़्बे ऐं अक़ीदत सां मल्हायो वेंदो। तमामु आशिक़ाने रसूल खे सरकारी सतह ते पन्नो आकिल में प्रोग्राम थियण जूं लख न हज़ार न पर करोड़ अरब वाधायूं हुजनि। अल्हम्दुलिल्लाह, ही पन्नो आकिल जी तारीख़ में पहिरियों भेरो मिलाद मुस्तफ़ा कमेटी तालका पन्नो आकिल जे चेयरमैन ऐं तमामु मेंबरान जी अॻुवाणी में अल्हम्दुलिल्लाह ही प्रोग्राम सालियानो करायो वियो सरकारी सतह ते। अल्हम्दुलिल्लाह, प्रोग्राम कामयाब थियण ते पीर साईं ग़ुलाम आबिद हुसैन कुरैशी हाशिमी जन दुआ फरमाई ऐं उन खां बाद शाइर आले सुन्नत फ़कीर नजमदीन इंदड़ नजम निमाणो वॾेरो मोहम्मद पंजल इंदड़ ऐं मोहम्मद यूनिस इंदड़ पारां मिलाद मुस्तफ़ा कमेटी तालका पन्नो आकिल जे चेयरमैन नात खान हाजी खान मोहम्मद चाचड़ जन जो भरपूर गुलनि सां इस्तक़बाल कयो ऐं गुलनि जा हार पाराया। जी नाज़रीन, शाइर आले सुन्नत फ़कीर नजमदीन इंदड़ नजम निमाणो ऐं वॾेरो मोहम्मद पंजल इंदड़ मोहम्मद यूनिस इंदड़ ऐं इंदड़ बिरादरी पारां नात खान हाजी खान मोहम्मद चाचड़ जी राशगाह ऐं हाजी ग़ुलाम नबी महेसर उस्ताद लीमो फ़कीर ऐं जानण फ़कीर नात अकेडमी ते अची करे हाजी खान मोहम्मद चाचड़ खे गुलनि जा हार पाराए हिन कामयाब प्रोग्राम सरकारी सतह ते कामयाब प्रोग्राम थियण ते मुबारकूं ॾिनियूं ऐं तमामु आशिक़ाने रसूल खे करोड़ मुबारकूं हुजनि। अल्हम्दुलिल्लाह, पन्नो आकिल जी तारीख़ में पहिरियों भेरो चेयरमैन मिलाद मुस्तफ़ा कमेटी तालका पन्नो आकिल जी अॻुवाणीअ में ही प्रोग्राम सरकारी सतह ते मंज़ूर करायो वियो आहे अल्हम्दुलिल्लाह, जंहिंमें हाजी शबीर अहमद कोराई, हाफ़िज़ खामद बेग चाचड़, अब्दुल सत्तार कलोड़ साहब, अब्दुल मालिक कादरी साहब, कारी नाइब अली इंदड़, मुफ्ती इल्मदीन इंदड़ ऐं इसहाक अहमद अतारी कलवड़ साहब जन शामिल हुया।